स्टूडेंट्स, अॼु पाण पढ़ंदासीं सिंधी नज़म वतन जी हुब। वतन जी हुब जे दिल में नथी ईमान कहिड़ो थियो, अमल नाहे जंहिं इंसान में इंसान कहिड़ो थियो। अञा ताईं गरीबन सां न धारे कोज हमदर्दी, गरीबन लाइ संदन दिल में भला अरमान कहिड़ो थियो। नथी तैलीम जी गणती, नथी बेरोज़गारी घट, तरक्कीअ जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो। अजब आहे अञा गफ़लत जी आहियूं निंड में, अॼु भी असां मां पोइ सुधारे जो तॾहिं ख्वाहान कहिड़ो थियो। कढूं अहिड़ा हुनर जो निकिरे पाकिस्तान जो नालो, इएं जेकी न कयोसीं मुल्क ते एहसान कहिड़ो थियो। वधायूं जे न पैदाइश असीं हाणे ज़मीननि जी, ज़राअत लाइ असां वटि पोइ नऊं सामान कहिड़ो थियो।